नासिर लाड़काणे में जिते हर किस्म जा मेवा ऐं सब्जी पोखी वञनि थियूं उते लाड़काणे जी सौगात बीह बि पोखिया वञनि था। बीह वॾे शौक़ सां घरनि तोड़े पार्टियुनि में खाधा वञनि था। ॾिसूं था अकरम शेख जी रिपोर्ट। लाड़काणो जी सौगात में एक सौगात बेव भी है। बेव जेकी लाड़काणे जिले में अक्सर आबादगार पोखिन था। बेव जेको जमीन जे अंदर पैदा थे तो जंहिंखे मजदूर जमीन जी खोटाई करे ॿाहिरि कढनि था, पोइ उन्हनि बेहनि खे बाचकनि में विझी मुख़्तलिफ़ शहर जी मंडियुनि ॾांहुं मोकिलींदा आहिनि। सर सुबुह जो असां नमाज़ पढ़ी ऐं असां ॿियनि जेको महिनत करण जे लाइ ईंदा आहियूं। असां मज़दूर माण्हू आहियूं। बेह त तमामु हेठि थो थिए, किथे 2 लपनि में थो थिए, किथे 1.5 लपे में थो थिए, किथे 3 लपनि में थो थिए। 100 रुपए कटे ते असांखे मिलंदो आहे कटो। को 2 थो कढे, को 3 थो कढे, को 4 बि कढी वञे थो। ज़मीन जे सतह जो कमु आहे। किथे 4 लपनि में बि आहे, मतिलबु 4 फुट बि थी थो वञे, 3.5 फुट बि थी थो वञे। इहो ज़मीन जो सितम आहे। अगरि सुठी ज़मीन आहे त उहा 400 कटो बि ॾिए थी। अगर सुठी जमीन ना है तो वह 200 खां 250 ताईं है। अब रोजी भली थी थे 400-500 600 भी थियन था। लाड़काणे में भी इस्तेमाल कन था। मेड़ दादू वजन था। बे लाड़काणे में घणो थे तो खाजी भी लाड़काणे में घणो थो। साईं असां बे सुबुह पर में अल्लाह साईं खे संभाले बच्चन जे रोजगार ते अचूं था। हिन महिल अचे 500 600 700 800 कमायूं था। लाड़काणे में बे ज्यादा थियनि, वध में वध हिते खाधो थो वञे।